बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आऊं हींअर अंसार। नाज़रीन, तमाम अहम मौजू सां अॼु असीं गॾु थिया आहियूं, अवां जे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। घरेलू तशद्दुद जे वाक़िअनि ऐं ॾाढाई जे वाक़िअनि में हिकु दफ़ो ॿीहर वाध असांखे नज़र अचणु लॻी आहे। असांखे त न, पर ख़ैर इहे रिपोर्ट्स जेके आहिनि उहे चई रहियूं आहिनि त रिपोर्ट्स में जेके नंबर्स आहिनि उहे घरेलू तशद्दुद जा हुजनि या रेप जिनसी ॾाढाई जा हुजनि, इहे वाक़िआ जेके आहिनि हाणे तेज़ी सां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे वधणु लॻा आहिनि। जेकॾहिं आउं CRDC ऐं SSDO जी रिपोर्ट्स जी ॻाल्हि कयां, जेके ॿ ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उन्हनि हिकु हाल ही में हिकु रिपोर्ट जेको आहे रिलीज़ कई आहे त मई जे महीने में पाकिस्तान में औरतुनि ख़िलाफ़ ॾोहनि जा वाक़िआ सभ खां वधीक रिपोर्ट थिया। सो ही त ज़ाहिर आहे उहे वाक़िआ आहिनि जेके रिपोर्ट थिया आहिनि। मां थोरा अंग अखर अव्हां सां शेयर कंदी हलां पई, पर उन खां अलावा यकीनन असीं इन्हनि घरेलू तशद्दुद जे वाक़िअनि ते या ॾाढाई जे वाक़िअनि ते असीं पहिरियों बि खोड़ सारा प्रोग्राम करे चुका आहियूं, तव्हां सां अंग अखर बि शेयर कंदा आया आहियूं। पर असीं अॼोके प्रोग्राम में इहा ॻाल्हि कंदासीं त हिकु दफ़ो वरी वाध छो थी आहे, किथे आख़िर कोताही रहिजी थी वञे, छा जवाबदारनि खे सही नमूने सां सज़ा न पई मिले, सज़ा जो अमल दख़ल जेको आहे उहो दुरुस्त न आहे, उनजे करे इहो सभु थिए पियो, या छा पोयां सबब आहिनि। छो त जेकॾहिं असीं घरेलू तशद्दुद या जिनसी ॾाढाई जी ॻाल्हि कयूं त इहे ॿ जेके आहिनि तमामु तकलीफ़देह शयूं आहिनि। सो बहरहाल मां तव्हां सां इहे अंग अखर कुझु शेयर कयां पई जेके CRDC ऐं SSDO पारां जेको आहे रिलीज़ कया विया आहिनि त मई जे महीने में जिनसी ॾाढाइनि जे वाक़िअनि में ऐं औरत ख़िलाफ़ ॾोहनि जे वाक़िअनि में सभ खां वधीक जेको आहे वाक़िआ जेके आहिनि रिपोर्ट थिया आहिनि। सो पहिरें नंबर ते पंजाब, पोइ सिंध ऐं KP में पेश आया आहिनि। अच्छा, रिपोर्ट जे मुताबिक़ 131 केस अगवा जा थिया, जिन में पंजाब में 96 केसिस अगवा जा रिपोर्ट थिया, सिंध में 26 केसिस, इहो सिर्फ़ु मई जी असीं ॻाल्हि कयूं था, ऐं KP में 11 केसिस रिपोर्ट थिया। जॾहिं त असीं जिनसी ॾाढाई जी ॻाल्हि कयूं, रेप जी ॻाल्हि कयूं त 57 जेके केसिस आहिनि उहे रिपोर्ट थिया आहिनि ओवरऑल पाकिस्तान में। उन खां अलावा जेकॾहिं असीं स्पेसिफिकली सूबनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त पंजाब में 38 वाक़िआ पेश आया जिनसी ॾाढाई जा, सिंध में 13 ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में 3 वाक़िआ पेश आया। जॾहिं त बलूचिस्तान जे इलाइक़े मां कंहिं बि क़िस्म जो वाक़िओ रिपोर्ट न थियो, पर रिपोर्ट न थियण जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त उते इहो वाक़िओ पेश न आयो हुजे। अच्छा, औरतुनि ते तशद्दुद जा जेके आहिनि 49 केसिस रिपोर्ट थिया, जिन मां पंजाब जेको आहे 38 यानी 38 केसिस रिपोर्ट थिया, सिंध में 9, KP में 2 ऐं अगेन बलूचिस्तान में 0। अच्छा, घरेलू तशद्दुद जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त उन जा ओवरऑल पाकिस्तान में मई जे महीने में 23 केसिस रिपोर्ट थिया, पंजाब में 15, सिंध में 6 ऐं KP में 1। सो इन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही जेकी वाध ही त ख़ैर मई जे महीने जी ॻाल्हि थी वई त बाबा मई जे महीने में हेतिरा केसिस रिपोर्ट थिया। ऐं जीअं आउं अव्हांखे इहो बि ॾसींदी हलियसि त रिपोर्ट बलूचिस्तान मां कोई वाक़िओ रिपोर्ट न थियो, रिपोर्ट न थियण जो इहो मक़सदु हरगिज़ न आहे त उहे वाक़िआ जेके आहिनि पेश न आया हुजनि, किथे घरेलू तशद्दुद न थींदो हुजे या किथे जिनसी ॾाढाई जो वाक़िओ पेश न ईंदो हुजे, छो कि हर को जेको आहे अहिड़नि क़िस्म जे वाक़िअनि खे रिपोर्ट न कंदो आहे। अव्हांखे जेको आहे ॿियो बि आउं वाक़िओ ॿुधायां थी, हाणे रिसेंटली जेको आहे गुज़िरियल हफ़्ते पेश आयो, ओबावड़ो वेझो जवाबदार महिमान थी आयल नारी सां इज्तमाही लॼा लठ करे फ़रार थी विया। वाक़ई जो केस जेको आहे दाख़िल न थी सघियो आहे ऐं इनखे जेको आहे काफ़ी 2-3 ॾिहाड़ा बि गुज़री विया आहिनि। सो ही सादिकाबाद वासिण आहे। 19 वरियनि जी नारी खे 2 जवाबदारनि मुबैना तशद्दुद करण बाद इज्तमाही लॼा लठ जो निशानो बणायो, जेको तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। ऐं पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची नारीअ खे चेकअप लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कयो, जिते लेडी डॉक्टर न हुजण करे इहो बि हिकु वॾो फुक़दान आहे त जॾहिं असांजी लोअर सिंध में अहिड़ा वाक़िआ पेश अचनि था ऐं उन जेको विक्टिम आहे जंहिंसां तशद्दुद थियो आहे, ॾाढाई थी आहे, जॾहिं उहो कंहिं अस्पताल में मुंतक़िल कयो वञे थो त उते का लेडी डॉक्टर अवेलेबल न आहे जेका उन विक्टिम जी प्रॉपर काउंसलिंग करे सघे, उनखे प्रॉपर ट्रीटमेंट प्रोवाइड करे सघे। सो जंहिंजे करे उन नारी खे ॾहरकी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। सो ही वारसन जेको आहे मीडिया ते आया, उन्हनि डाहूं रड़ियूं कयूं आहिनि, तॾहिं वञी करे पुलिस ते यकीनन थोरो घणो प्रेशर पियो हूंदो त उन्हनि जवाबदार मोहम्मद नवाज़ उर्फ़ खैरो ऐं नाज़िर रिंद नारी खे ज़्यादती जो निशान बणाइण बाद वरी फ़रार बि थी विया। सो इहे डिटेल्स आउं अव्हां सां शेयर कयूं। सो हाणे ज़ाहिर आहे वारसनि जो मुतालबो आहे त हू हुननि खे फ़ौरन सां जेको आहे इंसाफ़ मुहैया कयो वञे। बहरहाल असीं अव्हांजे आॾो केतिरा केसिस रखंदासीं, प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं क़ानूनी हवाले सां बि जेको आहे ॻाल्हि ॿोल थींदी त आख़िर किथे कोताही रहिजी वञे थी, जवाबदारनि खे सख़्तु सज़ा या उन्हनि खे इबरत जो निशानो आख़िर छो न पियो बणायो वञे। ऐं ही जेके हॉस्पिटल वारियूं ॻाल्हियूं आहिनि उन में छा जेको आहे रीज़न्स आहिनि। सो मूंसां तमामु ज़बरदस्त पैनल मौजूदु आहे जेके अव्हांखे पहिरियों बि मुंहिंजे प्रोग्राम्स में नज़र ईंदा रहिया आहिनि। उन हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं। जेको औरतुनि ते तनक़ीद थिए थी त हू जेको आहे ॿाहिरि मर्दनि सां उथनि वेहनि थियूं, अक्सर असीं
ताईं इहो माइंड सेट हिन जदीद दौर में बि अफ़सोस सां एग्ज़िस्ट करे थो त जेका औरत ॿाहिरि कमु करे थी हुन ते तनक़ीद कई वञे थी त बाबा तूं त मर्दनि सां उथे वेहीं थी, अहिड़े क़िस्म जा जेके ताना हुनखे पोयां मिलनि पिया, इहो हिकिड़ो नेगेटिव माइंड सेट अॼु जे जदीद दौर में बि एग्ज़िस्ट करे पियो। इन हवाले सां बि असीं जेको आहे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो बहरहाल महिमाननि जो तारुफ़ कराईंदी बि हलां मूंखे स्टूडियोज़ में हबीब जिस्कानी साहब एडवोकेट आहिनि हाई कोर्ट जा, उन खां अलावा लिटिगेशन मैनेजर आहिनि कमेटी वेलफेयर ऑफ प्रिजनर्स जा। हबीब साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। वरी महिरबानी त तव्हां टाइम कढियो। ऐं ॿिए तरफ़ सफ़िया लाखो साहिबा के तारुफ़ जो मोहताज न आहिनि, तव्हांखे पहिरियों बि प्रोग्राम्स में नज़र ईंदियूं रहियूं आहिनि असांजे में, उहे बि एडवोकेट हाई कोर्ट आहिनि ऐं लीगल एड सोसाइटी सां तालुक़ रखनि थियूं। ऐं टे तरफ़ मूंखे ज़ूम लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे मारवी वाण साहिबा, समाजी कारकुन आहिनि ऐं एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि विमेन प्रोटेक्शन सेंटर जूं। सो मारवी साहिबा अस्सलाम वालेकुम, सफ़िया साहिबा तमामु महिमाननि खे सलाम पेश कयां थी ऐं वॾी महिरबानी त तव्हां हिन अहम मौज़ू जे लाइ वक़्तु कढियो आहे। सो शुरूआति जेको आहे समाजी कारकुन मारवी साहिबा खां असीं शुरू कयूं था ऐं पोइ घरेलू तशद्दुद जी जेकी आहिनि असीं ॻाल्हियूं कयूं था। त हीउ जेको वाक़ियो आहे मारवी साहिबा कोर्ट कयो बावड़ो में पेश आयो आहे, हिनखे काफ़ी टाइम थियो आहे, 2-3 ॾींहं लॻभॻि गुज़री विया आहिनि। त उते ॾिसो जेके जवाबदार आहिनि उहे फ़रार थी विया आहिनि, महिमान थी आया, लॼालट करे विया। उन खां बाद में जॾहिं उन विक्टिम खे हॉस्पिटल पहुचायो वियो आहे त का लेडी डॉक्टर अवेलेबल न आहे। त हिते असीं सिधो सऊं जेको आहे पंहिंजी स्टेट खे रिस्पॉन्सिबल करार ॾियूं त उहा बि किथे न किथे रिस्पॉन्सिबल आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जूं फैसिलिटीज़ अवेलेबल न आहिनि, विक्टिम खे सही सां डील न पियो कयो वञे, छो त वाक़ियो त किथे बि पेश अची सघे पियो। लैला वॾी महिरबानी तव्हांखे मूंखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करण जी, ऐं उन जे अलावा तव्हां एतिरा इम्पोर्टेंट टॉपिक्स हमेशह खणी ईंदा आहियो त मां तव्हांखे KTN खे पंहिंजी ॻाल्हि शुरू करण खां पहिरीं एप्रिशिएट करणु चाहींदसि। असां जॾहिं इन तौर जा केसिस ॾिसूं पिया, ॾिसो हिकिड़ो सोशल इशूज़ पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि ऐं केसिस बि थियनि पिया। हाणे अगरि असां गवर्नमेंट जी स्पेसिफिकली ॻाल्हि कयूं त गवर्नमेंट प्रिपेयर कोन्हे, रेडी कोन्हे। हर दफ़ा केस थिए थो, हर दफ़ा मुश्किलात पेश अचनि थियूं मेडिकल कराइण जे लाइ। दादू में ॿारड़ी सां केस थियो आहे, उनजो रेप कयो हो पाड़े वारे छोकिरे, उनखे सिविल अस्पताल हैदराबाद एॾो 4 कलाक पंधु कराए आंदो वियो। उन्हनि डिस्ट्रिक्ट में एमरजेंसी सिचुएशन जे लाइ असांजी हॉस्पिटल्स तयार हुजण खपनि, जेके त मेडिकल फैसिलिटीज़ अहिड़े असांजे विक्टिम्स खे प्रॉपर ॾेई सघनि। इवन असां त लैला इलाही पुठियां रहिजी विया आहियूं। तव्हां एडवांस कंट्रीज़ में ॾिसंदव अॼुकल्ह फिज़िकल हीलिंग सां गॾु गॾु जेकी साइकोलॉजिकल इशूज़ आहिनि उन्हनि जी काउंसलिंग जे लाइ बि मौजूदु आहिनि अस्पतालनि में टीम्स, जेके त विक्टिम खे प्रॉपर साइकोलॉजिकल सपोर्ट भी ॾियनि था। लेकिन असांजे हिते मुआशरे में, असांजे मुल्क में, असांजे सिंध में विक्टिम खे साइकोलॉजिकल सपोर्ट ॾियण जो एतिरो गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे ख़ासि कोई बि सिस्टम, इवन कोई इंट्रस्ट बि अञा ताईं नज़र न आयो। ही वाक़िया बार बार पेश अचनि पिया, उन बावजूद बि स्टेट जेको आहे असांखे सही क़िस्म जूं फैसिलिटीज़ मुहैया करण जे लाइ तयार आहिनि, ख़ासि करे लोअर सिंध में। हिन ई ॻाल्हि जो आहे कि बार बार केसिस थियनि पिया, लेकिन सुॼाग न पई थिए असांजी गवर्नमेंट, फंड्स काॾे पिया वञनि, किथे प्रॉपर जेको आहे ख़र्च कोन पिया थियनि। विक्टिम जेके हाणे ॾिसो विक्टिम थिए थो, हाणे उन विक्टिम खे प्रॉपर सपोर्ट नथी मिली वञे त केस अञा वधीक ख़राब थो थी वञे। सभ खां ज़रूरी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं वाक़ियो पेश अची वियो आहे, ज़ाहिर आहे उन शइ खे को ख़तमु त नथो करे सघे, पर जेको विक्टिम आहे जंहिंसां ॻाल्हि इहा थी गुज़री आहे, सभ खां तकलीफ़देह ॻाल्हि त उन जे लाइ आहे न। हिकु त बदनामी जो धॿो अलॻि सां, काई इमोशनल सपोर्ट न हुजे, ॿिए तरफ़ तव्हांखे सोसाइटी ताना ॾे वेठी, वरी चौथे तरफ़ जेको आहे गवर्नमेंट जे तरफ़ां जॾहिं तव्हां काउंसलिंग जे लाइ वञो, अस्पताल में ट्रीटमेंट वठणु वञो, उते बि सहूलियतूं मौजूदु न हुजनि। त हिते थोरो सी कानूनी ॻाल्हि ॿोल बि जेको आहे ऐड करे वठूं था। सफ़िया साहिबा बि मौजूदु आहिनि असां सां। सफ़िया साहिबा, आख़िर ही केसिस जेके आहिनि, हिकु त हिन ते थोरो जनरल कॉमेंट करे वठो, पोइ असीं घरेलू तशद्दुद जे वाक़िअनि ते स्पेसिफिकली असां तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त आख़िर ही वाक़िया बार बार पेश अचनि था, उन खां पोइ बि जेको आहे इन असांजो मुआशरो हुजे, स्टेट हुजे, हिकु पेज ते नज़र छो न पियो अचे? छा टीवी ते अची करे रुगो बयानु ॾियूं त हा बाबा असांखे ॾाढो अफ़सोस थियो, इम्प्लीमेंटेशन कानून जी नज़र न पई अचे, या जेको आहे हुकुमराननि पारां को अफ़सोस जो इज़हार करण ई त इनफ न आहे? प्रॉपरली छो न पियो ॾिठो वञे अहिड़नि क़िस्म जे वाक़िअनि खे
थैंक यू लैला। बिल्कुलु ॾाढो इहो मारवी जी इन ॻाल्हि खे मां बि इंडोर्स कंदसि त KTN जे प्लेटफॉर्म तां ऐं तव्हांजे प्रोग्राम में बिल्कुलु इन नेचर जा या जेको बि इशू ईंदो आहे त जल्द अज़ जल्द बसि हाईलाइट इहे इशू थींदा आहिनि। बहरहाल हाणे असां अचूं था त इन्हनि शयुनि में लॉज़ आहिनि इम्प्लीमेंट जेको आहे नथो थिए ऐं छो नथो थिए, छा लाइ नथो थिए। सभ खां पहिरीं त हिकिड़ो एॾी वॾी बदकिस्मती आहे जेको तव्हां मेडिको असांजो लीगल ऑफिसर जे बारे में ॿुधायो। हाणे तव्हां ॿुधायो त जेको अगरि विच में एॾो टाइम ड्यूरेशन थी वेंदो त उन खां पोइ अगरि अॻिते हली जेको उनजो थियनि था या उनजा DNAs वग़ैरह वरिता था वञनि त उन्हनि में केतिरो थो थिए। ऐं अॻु में बि असां हिकिड़ो प्रोग्राम कयो जंहिंमें असां ॿुधायो त जॾहिं इहे DNA वारा सैंपल था वञनि त उन ते असां रोशनी विधी त कहिड़े तरीक़े सां उहे DNA कीअं ऐं आहिनि ऐं प्रॉपर तरीक़े सां उन्हनि जो नथो थिए। टाइम ड्यूरेशन बि तमामु वधाए छॾींदा आहिनि जेसि ताईं रिपोर्टिंग थिए छा थिए। ॾाढो ॾुखियो आहे पर उन जे लाइ ख़ुसूसी कोर्ट्स पे त क़ाइमु कयूं वयूं हुयूं, उन्हनि जो छा थियो? बिल्कुलु उहे कोर्ट्स कमु कनि थियूं, ईअं न आहे, पर असल में इनिशियल स्टेज ई ईअं हूंदी आहे। ॾिसो FIR में ड्यूरेशन जेको आहे उहो थो अची वञे, उन खां अलावा एविडेंसिस वग़ैरह थियनि था जेको 164 थो थिए या ॿिया जेके असांजा आहिनि त उन्हनि में एॾो कंट्राडिक्शन निकिरी थो वञे। तरीक़ेकार कॉम्प्लिकेटेड हुन जो ज़िम्मेवार केरु आहे, इनखे आसान कीअं बणाइजे? ॾिसो तरीक़ेकार त बिल्कुलु बहितरीनु आहे, ईअं न आहे त तरीक़ेकार लॉज़ असांजा आयल आहिनि, लॉ जे हवाले सां त असां चई नथा सघूं त न आहे, पर असल ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे मेडिको लीगल एग्जामिनेशन जे हवाले सां मेडिको लीगल या तरीक़ेकार जेको आहे उहो कॉम्प्लिकेटेड न आहे विक्टिम जे लाइ। ॾिसो असल में तरीक़ेकार उन्हनि जो सुठो आहे पर उन्हनि जो उते मौजूदगी न आहे। अच्छा, मौजूदगी न आहे। मेडिको जेके लीगल ऑफिसर आहिनि त उन्हनि जी मौजूदगी न आहे या उहे उन्हनि स्टेशन्स ते न आहिनि। जीअं ॾिसो न मुख़्तलिफ़ तरीक़े सां आहे तरीक़ेकार लॉज़ त आयल आहिनि, ईअं न आहे त पर उन्हनि जो जेको तरीक़ेकार आहे उन में बि न आहे। बाक़ी हाणे असल में ॻाल्हि आहे ट्रेनिंग्स वग़ैरह जेके आहिनि। थोरो घरेलू तशद्दुद जे हवाले ते ॻाल्हि ॿोल कयूं था त घरेलू तशद्दुद जेको आहे छा हिकु ज़ाती मसइलो आहे? ऐं मूंखे इहो बि ॼाणणो आहे तव्हां खां, असांजा नाज़रीन बि ॿुधनि, असीं खोड़ दफ़ा जेके आहिनि इहे वाक़िया पंहिंजे मोहल्ले नेबरहुड में ॾिसंदा आहियूं। असांखे कॾहिं कॾहिं पाड़े वारे घर मां कुटण जी आवाज़ ईंदी आहे ऐं ख़बर पवंदी आहे, महसूसु थींदो आहे बाक़ाइदा त कोई कंहिंसां विढ़ी रहियो आहे। ठीकु आहे सफ़िया साहिबा, तव्हां मूंसां अग्री कंदो, अक्सर इहे वाक़िया पेश ईंदा आहिनि। उते जेको माण्हू ॾिसे थो ॿुधे थो त जेको आहे भरिसां वारे घर में कुझु ग़लति थी रहियो आहे, कोई जेको आहे मार खाई रहियो आहे, त छा उते जेको ॾिसे थो ॿुधे थो उहो छा पियो करे सघे? ॾिसो डोमेस्टिक वायलेंस जे असां अॻु में प्रोग्राम्स करे चुका आहियूं, ठीकु आहे। 2013 या जेकर तव्हां इनखे डिफाइन करणु चाहियो त असल घरेलू तशद्दुद हूंदो छा आहे, छा कीअं एक्सप्लेन? डोमेस्टिक वायलेंस जेको आहे अगरि असांखे उनखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॾिसूं त कीअं आहिनि उन्हनि जा जहिड़े तरीक़े सां आहे। सभ खां पहिरीं त डोमेस्टिक वायलेंस में घूरे ॾिसणु, अच्छा, इहो बि वायलेंस में थो अचे, ठीकु आहे। वायलेंस में अचे थो। औरत खे इकनॉमिकल जेको कंडीशन्स आहिनि उनखे उन हिसाब सां ॾिसो। अॼुकल्ह केतिरियूं छोकिरियूं प्रोफेशनल आहिनि, फीमेल्स प्रोफेशनल आहिनि, पर हू पंहिंजी उन्हनि सैलरीज़ खे उन्हनि शयुनि खे अहिड़े तरीक़े सां यूटिलाइज़ नथियूं करे सघनि। इकनॉमिक जेको आहे उन ते बि मेल डोमिनेंसी आहे। वैसे डोमेस्टिक वायलेंस में पर्सन खे चयो वियो आहे, पर असांजो जेको पाकिस्तान आहे उन में अनफॉर्चुनेटली जेको ॿार ऐं औरत उहे डोमेस्टिक वायलेंस जो घणो शिकार आहिनि। औरत खे तलाक जा तानो ॾियणु, इहो डोमेस्टिक वायलेंस में थो अचे। या वरी जी बिल्कुलु इहो डोमेस्टिक वायलेंस में थो अचे। या वरी ब्लेमिंग करणु, जेके घरनि जे अंदरि मुख़्तलिफ़ तरीक़े सां हूंदा आहिनि। तव्हांजे ब्लड रिलेशन में कुझु अहिड़ा रिलेशन्स हूंदा आहिनि ज़ाहिरी आहे, जंहिंमहिल तव्हां इन लॉज़ में वेंदा नवनि रिश्तनि में ईंदा, इहो बि डोमेस्टिक वायलेंस में थो अचे। इन जो मतिलबु इहो आहे त इहा बि औरत डोमेस्टिक वायलेंस जी शिकार आहे। या वरी तव्हां कंहिंखे इंजरी ॾिसो था, जेका तव्हां इहा ॻाल्हि कई, त मे बि इनखे बि सोचे थो सघिजे त इहा औरत बि डोमेस्टिक वायलेंस जी शिकार आहे। डोमेस्टिक वायलेंस हिते थोरो एक्सप्लेन कयो हबीब साहब, तव्हां इन ते रोशनी विझणु चाहींदो त जेकॾहिं घर मां कुटण जूं आवाज़ूं थियूं अचनि ऐं ख़बर थी पए त हिकु मर्द जेको आहे हिकु औरत सां विढ़ी रहियो आहे, उनखे कुटे रहियो आहे, त जेको ॿुधे थो ॾिसे थो उनखे छा करणु खपे? कानून छा पियो चए उन हवाले सां, कीअं एक्शन वठे? महिरबानी। जेको सिंध में कानून आहे डोमेस्टिक वायलेंस प्रिवेंशन एंड प्रोटेक्शन एक्ट 2013, हिकिड़ो तमामु बहितरीनु कानून आहे, पर इन जो मसइलो आहे इम्प्लीमेंटेशन जो। जीअं सफ़िया उन में तव्हांखे डिफाइन कयो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उन में अचनि थियूं त उहे डोमेस्टिक वायलेंस में काउंट थियनि थियूं। नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके डोमेस्टिक वायलेंस में काउंट थियनि थियूं, पर असां उनखे इग्नोर कयूं था, उनखे ऑफेंस नथा सम्झूं।
अवेयरनेस न आहे। इहा बि ज़िम्मेवारी कंहिंजी आहे, गवर्नमेंट जी आहे। उन लॉ में मौजूदु आहे त अवेयरनेस केरु कराईंदो, कंहिंजी ज़िम्मेवारी आहे। असांजे त तॾहिं जेको आहे गवर्नमेंट अख पटींदी आहे जॾहिं वाक़ियो पेश अची वेंदो आहे। न, तव्हां जेकॾहिं इन लॉ खे खोले पढ़ंदासीं त उन में क्लियरली मेंशन आहे त इम्प्लीमेंट इहो केरु कराईंदो, गवर्नमेंट कराईंदो। अवेयरनेस सेशन्स कराईंदी, उन में थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया कराईंदी, ट्रेनिंग्स कराईंदी, जेके उन जा गवर्नमेंट ऑफिसर्स आहिनि उहे इन्वॉल्व थींदा, पुलिस आहे, जुडिशरी आहे, सभु मिली करे। इन लाइ जेकॾहिं तव्हां किथे अहिड़ो वाक़ियो ॾिसो था त हिकिड़ी हेल्पलाइन मौजूदु आहे, तव्हां उन हेल्पलाइन ते कॉल करे सघो था। हिकिड़ो प्रोटेक्शन कमेटी मौजूदु आहे, तव्हां प्रोटेक्शन कमेटी ताईं इहा शइ पहुचाए सघो था। पोइ प्रोटेक्शन कमेटी जो कमु आहे त उनखे अॻिते वठी वञे। जेको माण्हू प्रोटेक्शन कमेटी ताईं पहुचे थो, इहो हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हू मौजूदु आहिनि। प्रोटेक्शन कमेटी में सोशल वेलफेयर ऑफिसर मौजूदु हूंदो आहे, जंहिंखे कन्वीनर चयो वेंदो आहे। उन खां अलावा डॉक्टर्स हूंदो आहे, साइकियाट्रिस्ट हूंदो आहे। उन में क्लियर नथी सघेसि त असीं यानी कॉल करे जेकी हेल्पलाइन नंबर आहे वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जे पारां जेकी हेल्पलाइन नंबर आहे 1094 उन ते कॉल माण्हू करे सघे थो, कॉल करे सघे थो, बिल्कुलु कॉल करे सघे त थो। उहो उन में सफ़िया साहिबा कुझु कानूनी जेके आहिनि रूल्स आहिनि जेके फॉलो करणु खपनि, या उन में जेको विक्टिम आहे उन जी रज़ामंदी शामिल हुजणु ज़रूरी आहे पोइ कॉल कजे, या जेकॾहिं अगरि मां ॾिसां थी त मां फौरन उते कॉल करे सघां थी? बिल्कुलु लैला, विक्टिम जी रज़ामंदी बि शामिल आहे, पर अगरि जे तव्हां ॾिसो था त रिपोर्ट करे था सघो। उन खां अलावा ॾिसो त हिन में इहो आहे त जेको जुडिशियल मैजिस्ट्रेट आहे जंहिंजी जुरिसडिक्शन में उहो एरिया अचे थो त तव्हां उन में डायरेक्ट कंप्लेन फाइल करे था सघो। ऐं 7 ॾींहंनि जे जेको कंप्लेन आहे उन जो उन टाइम ते जेको केस आहे कंप्लेन थी थिए त उन टाइम ते 7 ॾींहंनि जे अंदरि जेको कंसर्न जुडिशियल मैजिस्ट्रेट आहे उहो 7 ॾींहंनि जे अंदरि नोटिस इशू कंदो, उन पार्टी खे घुराईंदो ऐं उन खां पोइ जी बिल्कुलु, ऐं उन खां पोइ काउंसलिंग वग़ैरह थींदी। जॾहिं उन पार्टी खे घुराईंदो त छा उन में जे रिपोर्ट कयो उन जी आइडेंटिटी बि ज़ाहिर थींदी, शनाख़्त ज़ाहिर थींदी त कंहिं रिपोर्ट कयो? ॾिसो न, जी बिल्कुलु ज़ाहिर आहे। डोमेस्टिक वायलेंस जी जेका औरत आहे या पर्सन आहे, हिते पर्सन छो जे सॼे न जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हाणे मां ॾिठो कंहिं घर में जेको आहे मार कुट थी रही आहे, ठीकु आहे, मां जुडिशियल मैजिस्ट्रेट सां राब्तो करे रिपोर्ट जेको आहे दर्ज कराई आहे, त जॾहिं उहे काउंसलिंग जे लाइ 7 ॾींहंनि जे अंदरि उन्हनि खे घुराईंदा त छा जुडिशियल मैजिस्ट्रेट उन्हनि खे इहो बि ॿुधाईंदा त कंहिं रिपोर्ट कई आहे? शनाख़्त ज़ाहिर कंदा रिपोर्ट करण वारी? हबीब साहब कुझु ऐड करणु चाहिनि था? जी इहो तव्हां जेको ॿाहिरियों माण्हू चओ था जी उहो ॾिसे पियो, हा, ऐं उहो जेकॾहिं रिपोर्ट करणु चाहे थो त हेल्पलाइन आहे। ॿियो जेका प्रोटेक्शन कमेटी आहे उनखे उहो रिपोर्ट कंदो। पोइ फर्दर कार्रवाई प्रोटेक्शन कमेटी हिन लॉ मुताबिक़ प्रोटेक्शन कमेटी ठहियल आहे जेका डोमेस्टिक वायलेंस जा केसिस आहे उन जो रिकॉर्ड रखंदी आहे ऐं उन्हनि जा केसिस कंदी आहे। जेकॾहिं एग्रीड पार्टी उते पहुचे थी कमेटी वटि त कमेटी पाण ई डायरेक्ट जुडिशियल मैजिस्ट्रेट वटि वञी उहो पिटीशन फाइल करे सघे थी। मतिलबु पोइ प्रोटेक्शन कमेटी उनखे वधीक फॉलो कंदी ऐं जेका एग्रीड पार्टी आहे उहा फॉलो कंदी। ओके, बहरहाल मतिलबु रिपोर्ट करे सघे थो। मारवी, तव्हां बि उथो वियो था विमेन प्रोटेक्शन सेंटर खे जेको आहे ॾिसो था, सिंध पुलिस सां गॾिजी करे कमु कयो था ऐं अहिड़ा खोड़ वाक़िया जेके आहिनि अव्हां जी अखियुनि अॻियां यकीनन गुज़रिया हूंदा, त अव्हां छा सम्झो पिया त उते जेको आहे त तव्हां सम्झो पिया त रिपोर्ट जॾहिं कंप्लेन दर्ज कई पई वञे, या जेको आहे तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस मां असांखे इहो बि ॿुधाइजो त छा तव्हां कॾहिं अहिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे त भई पाड़े में जेकॾहिं कंहिं ते तशदुद थो थिए त तव्हां रिपोर्ट कयो आहे? ॿुधाइणु चाहींदमि हिकिड़ो त असांजी गॾु पैनलिस्ट तमामु घणियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, असांखे ॼाण ॾिनी आहे, लेकिन मां ॿुधाए छॾां कि ग्राउंड में अहिड़ी प्रोटेक्शन कमेटीज़ फाल न आहिनि, इहे मौजूदु न आहिनि। असांजो लॉ ज़रूरु चए थो कि इहे प्रोटेक्शन कमेटीज़ आहिनि ई न, these are not functional. Number 1 is that जेके डिस्ट्रिक्ट लेवल ते हुजण खपनि। नंबर 2 जेको डोमेस्टिक वायलेंस आहे उहो आहे घर जी 4 दीवारी जे अंदरि डोमेस्टिकली जेको हाणे औरत मर्द जे मथां करे, मर्द औरत जे मथां करे, औरत औरत जे मथां करे, औरत ॿार जे मथां करे, कंहिं बि रहण वारे घर जे फर्द जे मथां अगरि का सर्वेंट्स बि असां घर में रखंदा आहियूं न, उहे बि असांजो घर जो भाती थी वेंदा आहिनि, जेके गॾिजी असां सां रहंदा आहिनि, रेज़िडेंशियल सर्वेंट। अगरि उन्हनि जे मथां बि तशद्दुद थिए थो त इहो बि उन ई ज़मरे में ईंदो आहे। विक्टिम त कोई बि माण्हू थी पियो सघे न, चाहे औरत हुजे ॿार हुजे। उन खां पोइ नंबर 2 मां इहो ॿुधाइणु चाहींदमि कि प्रोटेक्शन जे हवाले सां सभिनी खां पहिरीं त हर माण्हू इहो ॿुधी वठे कि जॾहिं बि को हुननि जे घर में भले डाको थो पए, बेशक कोई माण्हू अची था वञनि, कोई एक्स तव्हांजा फियोन्से, हस्बैंड, कोई ब्लैकमेलर या कोई बि माण्हू
तव्हांजे मथां को अटैक थो करे या कोई डोमेस्टिक वायलेंस थिए थो, 15 पुलिस जी तरफ़ां जेको नंबर आहे उहो सॼे पाकिस्तान में हिकु आहे। यानी पहिरियों तव्हांखे उहो पुलिस खे मिलाइणो रिपोर्ट आहे। अगरि करणो आहे। तव्हांखे 1094 न आहे ख़बर त तव्हां 15 मिलायो। 15 ते फौरी तौर ते पुलिस तव्हां वटि अची त वेंदी। पोइ 15 जे कंप्लेन दर्ज कराई आहे हुनजी आइडेंटिटी शनाख़्त खे ज़ाहिर कंदा? ऐं इहो कानूनी हवाले सां दुरुस्त ॻाल्हि आहे त असीं जेकॾहिं ॾिसूं त उहो, पर जीअं सफ़िया साहिबा चयो त कानून में आहे त जॾहिं तव्हां रिपोर्ट करायो था जंहिंजे लाइ उनजो कॉन्सेंट हुजण बि लाज़मी आहे, जंहिं ते तशदुद थिए पियो त उहो बि उनजी बि हा ज़रूरी वेरी आहे। इंपॉर्टेंट। सफ़िया साहिबा बिल्कुलु सही थियूं चवनि कि कंसेंट ज़रूरी आहे, लेकिन 2013 जे लॉ जे अंदरि इहो मौजूदु आहे कि अगरि तव्हांजे पाड़े में कंहिंजे मथां को तशदुद थिए थो, का मारपीट थिए थी, त तव्हां कंप्लेन कयो। ऐं पुलिस खे बि एतिरी ॼाण कोन्हे कि जॾहिं इहा कंप्लेन थिए थी त हुननि खे एक्शन करणो आहे। अक्सर वो असां सां बहस कंदा आहिनि कि नहीं आप कंप्लेन कर रही हैं, हम कैसे किसी के घर में घुस जाएं। अच्छा। 2013 जो लॉ इहो चए थो कि अगरि कोई अहिड़ी कंप्लेन अचे थी, कोई पाड़ेसिरी जे बारे में ॿुधाए थो, त पुलिस वञी चेक करे ऐं स्टेटमेंट वठे। इहा शइ जी अवेयरनेस तमामु घटि पर आहे, लेकिन कंसेंट असांखे जी जीअं ॻाल्हि कनि पई न त वधाइण विक्टिम जी आहे, अगरि ज़रूरत हुनजो फॉर आहे। एग्जाम्पल मना करे छॾे, उहो मार कुट खाए वेठो ऐं उहो न करे तव्हां ॾिसो बि था, त इहा त हिकु अजब ॻाल्हि आहे न। पर इन जे पोयां बि हिकु टैबू वारी शइ आहे न, त हू डिॼनि था, मुआशिरो जेको आहे तंज़ कंदो, छा चवंदा, खिलंदा। तव्हां ठीकु था चओ, हिकिड़ो हूंदो आहे न कि डपु हूंदो आहे पंहिंजे ई घर वारनि जी असां कंप्लेन कीअं कयूं। ऐं अक्सर ईअं ई थींदो आहे जॾहिं पुलिस स्टेटमेंट वठण वेंदी आहे त विक्टिम मना करे छॾंदी आहे, लेकिन असांखे पंहिंजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करणी आहे। थी ठीकु आहे, सघे यानी थो कि असीं को पुलिस खे फ़िरक़तैन रिपोर्ट करे बलोच था वांगुरु सघूं, या जेको विमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट पारां नंबर ॾिनल आहे, जे अगरि माई ते थिए थो कंहिं औरत ते, त असीं 1094 ते रिपोर्ट करे सघूं था। अच्छा, हिकु आख़िर में क्विकली ॻाल्हि मारवी, सॉरी, टाइम भी थोड़ो जेको आहे ख़त्म थियण ते आहे। क्विकली हिकु शइ असीं ऐड करणु चाहींदासीं। हबीब साहब, तव्हां इन शइ ते रोशनी विझो त तव्हां जेको आहे जीअं हिकु वेलफेयर कमेटी सां वाबस्तगी रखो पिया, त उते फीमेल प्रिज़नर्स बि हुजनि पियूं जेल्स में, उन्हनि जा लीगल इशूज़ जेको आहे छा अवां आसानी सां निपटाए वठो था? थोड़ो कंसाइज़ली ॿुधाइजो ऐं क्विकली बि। असां कोशिशि कयूं पिया कमेटी फॉर द वेलफेयर ऑफ प्रिजनर्स, जेके वकील अफोर्ड नथियूं करे सघनि था उन्हनि खे कीअं फैसिलिटेट कयो पिया हुते? कमेटी फॉर द वेलफेयर ऑफ प्रिजनर्स आहे जेका 2004 खां कमु करे पई, जंहिंजा चेयरमैन आहिनि जस्टिस नासिर असलम ज़ाहिद साहब। अच्छा जी, त तक़रीबन सिंध जा जेके बि जेल आहिनि, अहिड़ा कैदी जेके लीगली वकील जी फीस अफोर्ड नथा करे सघनि, ग़रीब घराणे सां ताल्लुक़ रखनि था, त असां उनखे फ्री ऑफ कास्ट हिकु वकील फ्राहम कंदा आहियूं। या वरी अहिड़ा ग़रीब कैदी, उहे वुमेन हुजनि, जिवनाइल हुजनि या अडल्ट हुजनि, जेके श्योरिटी नथा अफोर्ड करे सघनि, त उनजी श्योरिटी बि असां प्रोवाइड कंदा आहियूं। उन खां अलावा सिंध में 3 जेल आहिनि वुमेन जेल, हिकिड़ो कराची में आहे, हैदराबाद में आहे ऐं सखर में आहे। जेको लाड़काणो वुमेन प्रिज़न हुयो उहो ख़तमु करे वियो आहे हाणे रिसेंटली। अच्छा, त उते असांजो हैदराबाद ऐं कराची में ELC अर्ली लर्निंग सेंटर आहे, जेके औरतुनि सां नंढड़ा ॿार गॾनि अंडर 7 इयर्स असां उन्हनि खे तालीम, यानी तव्हांजे पारां जेको आहे फ्री लॉयर उन्हनि खे प्रोवाइड कंदा आहियो। चलो, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। बहरहाल प्रोग्राम त न, पर हिन सेगमेंट जो टाइम जेको आहे ख़त्म थी चुको आहे। आख़िर में तव्हांखे मां हिकु फन फैक्ट ॿुधाईंदी हलां त सफ़िया साहिबा ऐं हबीब साहब जेके आहिनि हस्बैंड एंड वाइफ आहिनि, गॾु कमु कनि था। ऐं हबीब साहब, थोरो इन ते बि ऐड कजो त जीअं शुरूआति में इंट्रो में ॻाल्हि कई त कुझु मर्द जेके आहिनि उहे माइनि ते तंज़ कंदा आहिनि, पर हबीब साहब जहिड़ो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे त अहिड़ा बि मर्द आहिनि जेके पंहिंजी वाइफ्स खे अलाउ कनि था त हू सही सां उथनि वेहनि, कमकार कनि। उन्हनि मर्दनि जे लाइ जेको आहे थोरो अगरि तव्हां कुझु चवणु चाहियो क्विकली त। ॾिसो, तंज़ न करणु तंज़ कयो पियो वञे त भई फीमेल जेको आहे उहा कमु पई करे, मर्दनि सां उथे वेही पई, इहो हिकु नेगेटिव माइंडसेट एग्ज़िस्ट करे पियो अनफॉर्चुनेटली। इहो एतमाद आहे हिकिड़ो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे वाइफ ते एतमाद कयो था, वाइफ आहे, भेण आहे, जेका बि आहे, जेका बि आहे, पंहिंजे फैमिली मेंबर्स जेके बि आहिनि, त उन्हनि ते एतमाद कयो था त पोइ इहे शयूं न ईंदियूं। जेकॾहिं तव्हां शक थोरो बि शुरू कयो, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिश्ते में वधंदा वेंदा। नाज़रीन, तमामु ज़रूरी आहे अहिड़े क़िस्म जे वाक़ियनि खे रोके त न पियो सघिजे, कंट्रोल ज़रूरु करे सघिजे पियो, पर उन खां अलावा जेकॾहिं वाक़िया पेश अची बि वञनि था त उन खां बाद में असांजे सोसाइटी ऐं स्टेट खे खपे त उन विक्टिम खे इमोशनल, फाइनेंशियल सपोर्ट ऐं मेडिकल सपोर्ट बि प्रोवाइड प्रॉपरली कनि, त तॾहिं ई असीं अहिड़नि वाक़ियनि ते जेको आहे कंट्रोल करे सघंदासीं। छो त ज़ाहिर आहे इहा हिकु अजीब सी ॻाल्हि थी वई त असां उनखे हिकु प्रॉपर नमूने सां सोसाइटी मां ख़ात्मो करे
सघूं, 0 केसिस रिपोर्ट थियनि, ईअं थी नथो सघे। पर जेकॾहिं वाक़ियो पेश थो अची वञे ख़ुदा न ख़ास्ता त उनखे प्रॉपर सपोर्ट स्टेट जे पारां, मुआशरे जे पारां ऐं उन पंहिंजी फैमिली जेकी आहे विक्टिम वारी उहा बि उनखे सही सां सपोर्ट करे, तॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे उन्हनि सां सही नमूने सां असीं मुंहुं ॾेई सघूं था। हिते ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ बि तमामु अहम सेगमेंट आहे, हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ।